बाबा अरे मुंहिंजे शहज़ादो पुटु अची वियो छा? पुट तूं हेॾां छो आहीं? घर वञी आ न? बाबा मूंखे साईं चयो आहे जेकॾहिं सुभाणे ड्रेस न पाया आहे त स्कूल बि न अची इन करे मां तव्हांखे ॿुधाइण आयुसि। ठीकु आहे पुटु, सुभाणे तव्हांखे मां ड्रेस वठी ॾींदुसि। हींअर तव्हां घर वञो, मानी मानी खाओ, आराम कयो। अरे दोदा ॾे हवाल बनीअ जो कमु किथे पुॼायो अथई? भोतार साईं, हींअर फसल ॾाढो भलो थियो आहे। ॾींहुं राति मुंहिंजी महिनत लॻी पई आहे। भोतार साईं, मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे तव्हां। हा हा ॿुधा, कहिड़ो कमु अथई? भोतार साईं, मूंखे कुझु पैसनि जी ज़रूरत आहे। पंहिंजे नंढड़े लाइ स्कूल जी ड्रेस वठंदुसि। अरे अरे तुंहिंजो पुटु पढ़ी छा कंदो? उतां अॻिते मोकिलीसि त कमकार करायांसि। न न भोतार, मां पंहिंजे पुट खे ग़ुलामी वारो अखर कॾहिं कोन ॾींदुसि। मां महिनत मज़दूरी करे पंहिंजे पुट खे पढ़ाए लिखाए ऑफिसर बणाईंदुसि। अरे तुंहिंजी इहा मचाल भोतार सां ईअं थो ॻाल्हाए? अरे वठो। अरे अरे छॾियोसि बसि। वॾो आयो पुट खे ऑफिसर करणु, हिनखे त ख़बर ई न आहे त हिन जो ईंदड़ नस्ल बि असांजो कर्ज़ी आहे। अचो मूंसां। अदा छा ॻाल्हि आहे, उदास वेठो आहीं? अदा वॾेरे खां पैसा घुरियाम, कुझु पंहिंजे पुट जी स्कूल जी ड्रेस वठां हा। हिन ते वॾेरे जा माण्हू आपे खां ॿाहिरि थी विया, मूंखे मार कुट करे ही हाल करे विया था। ओहो अदा ही वठ कुझु पैसा ऐं पंहिंजे नंढड़े खे ड्रेस वठी ॾिजां। पढ़ाई लिखाए हिनखे वॾो ऑफिसर कजां, हिन ज़ालिम वॾेरनि जी ग़ुलामी खां आज़ादु कजां।